हे आ बकरी, हे आ शींहुं ऐं हे आ गाह। हिननि खे ॿिए पासे खणी वञिणो आहे, सही आहे। पर ॿेड़ी में छड़ी हिकिड़ी शइ खणी वञी सघे थी, अगरि ॿी खणी त ॿेड़ी बुॾी वेंदी। माना हिकिड़ी शइ हिकिड़े टाइम ते खणी वञणी आहे। हिननि खे हिन पासे खां हुन पासे पार कराइणो आहे। मां शींहं खे खणी थी वञा करे पहिरियों, तूं शींहं खे खणी वेंदीअ त पोइ बकरी गाह खाई वेंदी। बकरी जे वास्ते त छिको ॿधा करे पोइ शींहं खणी वञा करे, न न इहो कार न आहे। भला गाह खणी वञा करे, तूं गाह खणी वेंदीअ त पोइ बकरी खे शींहं जेको आहे त माउ करे छॾे ॾींदो। चङो भला बकरी खणी हुअमि करे, पोइ शींहं ऐं गाह करे, गाह खे शींहं में ख़तरो न आहे करे। चवंदा न आहिनि शींहं बुख मरे करे पर ड्रब न चरे करे, सही आहे करे, सही आहे। अॻिते हाणे मां गाह खणी आयमि करे, ओ गाह खे मां हिन कुंड में रखियुमि करे, का कुंड धुंड न आहे, हिकिड़ो ई पासो आहे। गाह रखंदीअ बकरी खाई वेंदी। पर शींहं खणी वञा करे, शींहं खणी वेंदी त बकरी उते आहे, वरी शींहं बकरी खे खाई वेंदो। न भाई खाइण खां मुड़न ई नथा करे, मां हल्की ख़तमु करे। इहो ई त सुवालु आहे भरगणे। भला शींहं खे ऐं गाह खे गॾु खणी वञा करे, ॿ शयूं गॾु खणी वेंदी त ॿेड़ी बुॾंदी न। या कहिड़ी कंपनी जी ॿेड़ी आहे, ॿ शयूं रख त बुॾी थी वञे करे। हार मञ जा हल करे ॾेखार। न भाई ॾुखियो आहे करे, पंहिंजो 500 खणींदुमि त राति कुकड़ खे लेटाईंदुमि करे, पर हिते त दिमाग़ ते ज़ोर ॾेई ॾेई करे अधु मग़ज़ थी वई आहियां करे। तूं हल न करे सघंदी त 5 सवा तूं ॾींदीअ। 500 न 500 थी ॾियां करे, दिलि जाए कजांइ करे। मां 10 रुपए कॾहिं माण्हू मारिया करे, हिन मुतबर खे वरी मां 500 ॾींदुमि करे। हीअ महल अथव, जे पल्यू वस त पल्यू वस, न त पोइ छोरी हथनि मूं निकिरी वेंदव। अम्मा चुप कर, वरी विझाईंदीअ घर में जहिड़ो। कोन थी ॿुधे, कननि में टूटियूं पयल अथसि। ऐं तो वठण खां बि कंदी आहे, तूं न सुञाणीनि। चाची ॿुधे त भली ॿुधे, मां वारो चवणु ॾुखाईंदो ज़रूरु, पर ज़रूरी बि आहे। तूं मां न चवंदासीं त बाक़ी केरु चवंदो। रोशू खां तरीक़े सां चवराईंदीमांसि। अॻे ॾिसे त छोरी बहाननि ते आहे। इहो जीअं न टहाकू थी ॾे त मणके वारी मुक वहाए कढिजेसि त ख़बर पवेसि कीअं थी टहाकू ॾे। छॾेसि त खिले। अॻे ॾिसे नथी सूंड विझी विझी शिकिल कहिड़ी करे छॾी अथई। हूअं त सही वॾी हूर परी आहे, पर हाणे सूंड में शिकिल थी ख़राबु शेसि। छॾ चाची अलाह खे मने, हूअं ई माउ वांगुरु बद शिकिली आहे। अधी दुंबी ख़ुशि लॻी पई आहे। मां टेटवा तोखे छा छो आहे जाबलू रिढ, वञे थी फूक जंदी। बसि चाकू नथी रहां, नज़र लॻी आहे मूंखे। उथी त बि ॾिसां त सही तोखे छा खां नज़र लॻी आहे। आहे त कबरी मुही, हे ढूलो चप थी नक फिथल, नज़र अलाए छा खां लॻी आहे तोखे। तोखे कहिड़ी ख़बर हुसन जी, तूं सॼी उमिरि माला चारिया। अड़ी असां महिनत कयूंसीं, तो वांगुरु पकी पकाई ते चे थोरी वेठासीं। चङो बहरहाल ॾे त हवालु, मिड़े थी की न बीजी वई आहे। मिड़ंदमि को मींहुं आहियां छा, तोखे त ख़बर आहे असांजे तरह जी ॿोली मटाई। माना पुछाए थी त नंढो जेको छोकिरो थी, इहो धार कयो थी की अञा खीरु पीए ई थो। धार धार ॾंदड़ा आयसि न, चक पियो विझे, पोइ धार कयोमांसि। रंभे नथो हाणे, यको रंभियो इशारा करे, अम्मा दूधू अचो हाणे दूधू थी ॾियां पई। पोइ अधी कमु इहो कयो माए जो कोड़ी दवा हणी छॾियां। पोइ हे वरी छा करे त खीर पीअण जी जो करे त वाह त कोड़ो थी वञे करे कढे। 2-3 ॾींहं पीतई करे, पोइ सम्झियो त हाणे नाहे पीअणो। पोइ जाम जी जान छुटी आहे। वॾी रहज़न रनई तो वारे वछन कदू बुतू बि कयो आहे कन अञा ऊंठ जेतिरा आहिनि पीउ वांगे। कहिड़ा आहिनि जा कदावरा जो कदू कंदा, पिस्टुनि जो खानदान आहे भेण। पीउ ॾिठो त इहो 5 फुटी, ॾाॾी वारी चौंपल में सुम्हंदी, पुफियूं इहे आहिनि जो इहो वणनि ते भोलनि वांगुरु चढ़ी वञनि, हेतिरियूं बिंदरियूं कदसां। तूं त बिना ॾाकण जे असुली लिंका लाहींदी आहे। बुछड़ी इन वात जे करे त मुड़ुसनि जी नथी लॻेव न, रुगी वात में गिला अथव। ॿियनि सां नया कंदी, रुगी तोसां कई अथमि। बसि कर डज़र कूड़ी, मां ॼणो न सुञाणिया आहिनि। तलाक वारी ॻाल्हि अध में छॾे, ॼाटे मां वारे मानी खाधी त मां चयो हाणे सही टाइम आहे हिन सां गुफ़्तो खोटियां। हा मानी खाई ऐं बाथरूम वियो, बाथरूम मां हथ धोतई ऐं अलाह तोखे नेकी ॾे, हथ धोई हिन
कुंडी ॾिनी। अधु हाणे ॻाल्हि ॿुध, इहो ॻाल्हि उते वञी कर जेका कम जी ॻाल्हि आहे। इहा हितों हुतों जी ॻाल्हि मूंखे नथी वणी। सबुर छा का नथी, तो पहिरीं भला माणे खे शिकी आई छा? मज़े मज़े सां किसो करणु ॾे न। इहो किसो तूं जल्दी कर, ॿिया तूं भले मज़े मज़े सां कजांइ। बाथरूम जो वियो त डज़ ऐं डज़। इहो छा पंहिंजी पर में बस्ट पियो हाणे। कीअं कीअं थोरो करे ॾेखार। टूं टर्त टस 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 फश। हर फनकारी ॼाणे तूं बि रलाए छॾिजांइ ड्रामनि वारनि सां त वञी ड्रामा भराए। पाकिस्तान में टैलेंट जो क़दुरु हुजे त मां अॼु बेकारनि वारी ज़िंदगी न गुज़ारियां हा भेण। तलाक वारी ॻाल्हि कर, अध में रहिजी वई। अधी हे डज़ डज़ ढर्त परत टां टूं करे निकितो त मां चयो हाणे वेह। हा क़िस्मत बि थी वई, हल्को बि थी आए, हाणे कम जी ॻाल्हि कयूं। मां चयो ईअं शौक़ु हुई। हा जवाबु ॾे। इते ॾिठुमि त हे शकी छो। कंधु हेठि कयईं, कंधु हेठि कयो, चवणु लॻो त मुंहिंजो पेट ख़राबु। तूं छा पुछुसि? इहो त महफ़िल में उथी साम्हूं वारे बाथरूम में वई ऐं उते वॾे वाक वञी ऐं बस्ट हयईं। शायदि त असां वटि अधी रवाजु न आहे, माना असां ॼाटे जा बस्ट न आहियूं ॿुधंदा। असांजे त निकाह खां पोइ ॼाटे खां बस्ट हणाईंदा आहिनि न। वॾो किनो रवाज़ अथव। तलाक कराईंदीअ कन न, रुगी वात में तलाक थी। ॿिए जी ॻाल्हि बि ॿुधबी आहे। मां बाक़ी कुनो थी मलियां छा, मां बि त ॻाल्हि थी ॿुधां न। हाणे ख़ुशि शीअं वञे थी, माई बेज़ार शी वञे थी, तो वारो किसो न खुटो। हाणे तलाक न कराए खणी जनाज़ा खणाए। मां हाणे किसो न ॿुधंदीसांइ। मुंहिंजे अबे ॾाॾे जी तौबा, मुंहिंजे पड़ ॾाॾे जी तौबा, मुंहिंजे तड़ ॾाॾे जी तौबा, मुंहिंजी टुई गीस। वेह त ॿुधायां आहे न। हलो अस्सलाम वालेकुम। बा कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? टेटू लॻा पिया हो न, उथो वियो पाण था कनि टेक ते आयो। मां तव्हांजी पंहिंजी मासी मोरा तव्हांखे उन ॾींहुं ॿुधायो हुउमि त मां रजिस्ट्रेशन त न कराए सघियसि पंहिंजे हिन जी NGA जी, पर मां पाण हाणे खोली आई आहे ऑर्गेनाइज़ेशन। नालो मूंखे कोन थो अचे पियो, तव्हां सां हाणे वेही कहिड़ा कूड़ हणां। बसि अलाह जे आसिरे ते खोली आहे, सिंध जे तालीम ते कमु कंदसि। शायदि मां पाण पढ़ी न सघियसि। हाणे मूंखे इन शइ जो ॾुखु आहे। मां चवां थी असांजो जेको ईंदड़ नसुल आहे उहो पढ़ी सघे, सुठी तालीम हासिलु करे सघे। हे मां मथे हिकिड़ी लिंक ॾियांव थी गूगल फारम जी। इहो फारम भरियो। हे फारम भरींदा स्कूलनि जा जेके हेड मास्टर अने प्रिंसिपल आहिनि। फ़िलहालु मां प्राइवेट स्कूलनि खे हिन में नथी खणां। सिंध जे कहिड़े बि ज़िले कहिड़े बि शहर जा तव्हां आहियो, इहो फारम भरियो। भले अगरि तव्हां उते उस्ताद आहियो तव्हां बि भरे सघो था, तव्हां उते कमु था कयो स्कूल में, उहो बि करे सघो था। हिन में ॿ शयूं थी सघनि थियूं। हिकु त हाई स्कूल या गवर्नमेंट जा प्राइमरी स्कूल, माना गवर्नमेंट जा जेके बि स्कूल थी विया। ॿियो NGOs जेके कनि था, जीअं सेफ जा स्कूल थी विया, या के NGO का अहिड़ी आहे जेका स्कूल हलाए थी, उन्हनि जे स्कूलनि में टीचरनि जी जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी ट्रेनिंग कराईंदासीं असां। सही आहे। इहो फारम भरियो, इन में तव्हांखे डिटेल वग़ैरह सॼी वठंदमि। पोइ तव्हां ॾे असां ईंदासीं, तव्हांजे मुख़्ती माना टीचरनि जी जेका त ट्रेनिंग वग़ैरह कराईंदासीं। असां वटि मास्तर त माशाअल्लाह सां सुठा सुठा टीचर जेके आहिनि उहे माशाअल्लाह सिलेक्ट थिया आहिनि। घणा जेके आहिनि त हाणे नई में जेके थिया सॼा। पर तव्हांखे ख़बर आहे वॾनि स्कूलनि में या जेके ॿाहिरि स्कूल आहिनि ॿाहिरि मुल्क में, मां त न वई आहियां, पर माना जेको मां ॿुधंदी थी अचां उते ट्रेनिंग थियूं थियनि। उहा ट्रेनिंग तव्हांखे मां पंहिंजे तरफ़ों मासी मोरा फाउंडेशन जी तरफ़ों कराईंदसि। सही आहे, जीअं तव्हांखे तरीक़ो अचे वञे। होशियार त तव्हां आहियो, पर ॾिसो न, कोयले खे तराशबो आहे तॾहिं वञी हीरो थींदो आहे न भाउ। तराशणु जेको आहे असांजो कमु आहे। तव्हां अॻ में तव्हां हीरा आहियो, पर तव्हांखे असां तराशींदासीं। सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे? इहो फारम भरियो, जेतिरा वधीक सुठा रिस्पॉन्स मिलंदा ओतिरे तरीक़े सां असां इहो इनशाला ट्रेनिंग शुरू कराईंदासीं। ऐं मासी मोरा बि ॾिसूं, असां वटि ट्रेनर काफ़ी आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो फारम कढंदसि जेको ट्रेनरनि जे लाइ हूंदो। जेकॾहिं तव्हां असां सां एज़ अ ट्रेनर जॉइन करणु चाहियो था त इहो बि तव्हांजे लाइ बि हूंदो। पोइ असांजी टीम खे जॉइन कयो, मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ माण्हू कयो, त जीअं असां सिंध जी तालीम ते सभु मिली करे कमु करे सघूं। हिन में मां रुपयो बि न ॾींदीसांव, मां साफ़ क्लियर ॻाल्हि थी कयांव। मां पाण जेको आहे अलाह जे आसिरे इहो स्टार्ट कयो आहे। मां चयो सिंध जे माण्हुनि जे लाइ को सुठो कमु कजे। तव्हां असां सभु मिली करे सिंध जी तालीम जे लाइ कमु कंदासीं ऐं तालीम जे लाइ बहितरी जे लाइ कुझु न कुझु इनशाला कंदासीं। बाक़ी जेके रजिस्ट्रेशन वारा आहिनि उहे पंहिंजी रजिस्ट्रेशन पाण वटि रखनि। मूंखे ज़रूरत न आहे इन जी रजिस्ट्रेशन जी। पंहिंजी मदद पाण तहत कमु कंदासीं। अलाह मालिक आहे। हिकु ॾींहुं इनशाला असांजो जेको फुट इहो छा चइबो आहे ॿूटो पोखियल आहे न,
इहो सुठो कमु कंदो मां सदकू